वक्त असां मौजूद आहियूं वगण शहर में, जेको वगण शहर 60,000 आबादी रखंदड़ शहर आहे, पर बदकिस्मती सां वगण शहर के गैस की सहूलत न मिली सकी है, जैसे करे सुजाग नौजवान इताद आम शहरीन टियों डी भी बुख हड़ताल करे रोड ते वेठल आहिनि। हिते मौजूद सुजाग नौजवान के मेंबरन आम शहरीन से गाल बोल कंदासीं। गैस जो मसलो है, जेसी तो वगण टाउन के गैस बहाल न थी तेस तो असां ये बुख हड़ताल खत्म न कंदासीं। असां अगर गैस न ॾिनी वई तो असां इहो एहतजाज जो दायरो वधाईंदासीं ऐं मुसलसल इते ही वेठा हूंदासीं। असांजो जायज़ हिकिड़ो मुतालबो आहे जेको असांखे बार बार वेहणो थो पए बुख हड़ताल ते, जेको असांजो हल नथो थिए, उहो आहे गैस। वगण शहर के गैस नथी मिले। वगण जे चो तरफ़ जो आहे गैस हिन वक्त हले थी पई ॻोठनि में, पर वगण टाउन में गैस न आहे। वगण टाउन इंडस हाईवे ते मौजूद है, पूरे पाकिस्तान के ट्रांसपोर्ट के हमराह करे तो, पर ये निधन को शहर होने के करे हितों जो आवाम हिन वक्त ताईं गैस की सहूलत हासिल न करे सघियो आहे। असां शहर के बुनियादी मसइलनि लाइ वेठा आहियूं, जैमें मुख्य मसइलो असांजे गैस जो आहे, तक़रीबन ये असांजो देरानो मुतालबो आहे। मुख़्तलिफ़ वक्तन ब वक्त असां एहतजाज कंदा रहिया आहियूं, सियासी नुमाइंदनि असां सां कूड़ा वायदा कया आहिनि, पर वायदा वफ़ा न थिया आहिनि। असां मुराद अली शाह के चऊं था त बराए महिरबानी असांजे वगण जे शहर में गैस मंज़ूर हूंदे हुए भी असांखे गैस न ॾेई वई आहे। महिरबानी करे असांजे वगण जे शहर में गैस बहाल कई वञे। कैमरामैन खान मोहम्मद चने सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ टीवी न्यूज़ पखो। विजिट कीजिए अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।